न मां कसम खणा थो क़यामत जे ॾींहं जो, ऐं न मां कसम खणा थो मलामत कंदड़ नफ़्स जो। भला इंसान ईअं थो सम्झे छा त असां संदसि हॾनि खे मेड़े गॾु करे न सघंदासूं? छो न, असांखे त संदसि आङुरियुनि जा संद बि ठीक नमूने ठाहे बीहारण जी ताक़त आहे। पर इंसान घुरे इहो थो त अॻिते बि बुछड़ा कम कंदो रहे। पुछे थो त कॾहिं थो अचे इहो क़यामत जो ॾींहुं, पोइ जॾहिं अखियूं फाटी वेंदियूं ऐं चंड बेनूर थी वेंदो ऐं सिज ऐं चंड पाण में मिलाए हिकु कया वेंदा। उन वक़्तु इहो ई इंसान चवंदो त केॾांहुं भॼां, कॾहिं बि न, उते का बि पनाह जी जाइ न हूंदी। उन ॾींहुं त तुंहिंजे रब जे आॾो ई वञी बीहणो आहे। उन ॾींहुं इंसान खे संदसि सभु अॻियों पोयों कयो ॼाणायो वेंदो। पर इंसान त पंहिंजो पाण खे खूब ॼाणे थो, खणी हू केतिरा ई उज़र पेश करे। ऐं नबी, इन वहीअ खे जल्दी यादि करण लाइ पंहिंजी ज़बान खे न चोर, इन खे यादि कराइण ऐं पढ़ाइण असां ते आहे। सो जॾहिं असां उन खे पढ़ी रहिया हुजूं त तूं उन जे पढ़जण खे ध्यानु ॾेई ॿुधंदो रह, पोइ उन जो मतिलबु सम्झाइण बि असां ते आहे। हरगिज़ न, असुल ॻाल्हि इहा आहे त तव्हां जल्दी मिलण वारी शइ सां मोहबत करियो था ऐं आख़िरत खे छॾे ॾियो था। उन ई ॾींहुं के मुंहुं बहकंदड़ हूंदा ऐं पंहिंजे रब ॾांहुं ॾिसी रहिया हूंदा, ऐं के मुंहुं उन ई ॾींहुं भेला हूंदा ऐं सम्झी रहिया हूंदा त साणनि चेल भॼंदड़ सुलूक थियण वारो आहे। कॾहिं बि न, जॾहिं साहु अची लुकीअ वटि पहुचंदो ऐं चयो वेंदो त आहे को टोणो फीणो करण वारो, ऐं माण्हू सम्झी वेंदो त इहो दुनिया खां विछोड़े जो वक़्तु आहे ऐं पिनी पिनीअ सां लॻी वेंदी। इहो वक़्तु हूंदो तुंहिंजे रब ॾांहुं लाॾाणे जो। पर उन न के सच करे मञियो ऐं न निमाज़ पढ़ियाई, पर रहंदो कूड़ भायाई ऐं पुठी ॾेई वियो। पोइ सीटबो पंहिंजे घर वारनि ॾांहुं हलियो। इहा रविश तोखे जुगाए थी ऐं तो लाइ ऐं सहाईंदी आहे। आओ, इहा रविश तुंहिंजे ई लाइक़ु आहे ऐं तोखे ई सूंहे थी। छा इंसान ईअं खणी सम्झो आहे त हू ईअं ई छेक छॾियो वेंदो? छा हू मनीअ जो उहो टेपो न हो जेको ॻाढ़ियो वेंदो आहे? पोइ हू रत जो दिॻ बणियो, पोइ अल्लाह खेसि जिस्म ॾिनो ऐं लिङे संगे ठाहे ठीकु कयाईंसि। पोइ मंझाउंसि मर्द ऐं औरत जूं ॿ जिन्सूं बणायाई। छा इन हस्तीअ खे इहा ताक़त न आहे जो हू मुअनि खे वरी जीअरो करे छॾे?